लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है। असां लियारी में वेठा आहियूं हिकिड़ी सुघड़ नौजवान महेश्वरी औरत नजमा गोरी ऐं उन सां असां हिते ख़बरूं कंदासीं। अचो त उन सां ॻाल्हायूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नमस्ते। नमस्ते। अवांजो नालो छा आहे? नजमा महेश्वरी। नजमा महेश्वरी। भला ही तव्हांजे घर में तव्हांजो नालो गोरी छो रखियऊं? नानी जो इहो हो त गोरी रखिजे, पोइ बाबा वरी जेको सो नजमा रखियो। न महेश्वरनि में गोरी को तव्हांजो हीरो आहे छा? हा, असल में महेश्वरी इहो आहे त जेको विष्णु भॻवानु आहे जेको उनजी ज़ाल गोरी। अच्छा जी। किथे ॼावा? बाबा टंडे गुलामली जो। हा। ऐं मुंहिंजो जनमु तराई में थियो। माना तुंहिंजा उते ॾाॾाणा अञा आहिनि टंडे में? हा, टंडे में मुंहिंजा ॾाॾाणा वेठा आहिनि अञा। अच्छा जी। ऐं पंहिंजो हीअ आहिनि तराई में ॼाई आहे तूं? जी। त पोइ टंडे गुलामली खां तराई छो आया आहियो? तराई इहो त नानी जे घर मुंहिंजो जनमु थियो। जी, माउ जो पहिरीं पेट जेको सो माइटनि में थींदो आहे त नानी अम्मा खे वठी आई, मुंहिंजो जनमु उते थियो। अच्छा जी। पोइ तराई, पोइ पढ़ाई किथे थी? पढ़ाई मुंहिंजी ईअं थी जो 3 क्लास में हुयसि, बाबा खे फाइलेज थी वियो, पढ़ाई छुटी, ऐं पोइ वरी जेको मैट्रिक ताईं पढ़ीसि उहो मुंहिंजे मुड़ुस मूंखे पढ़ायो। अच्छा जी। उहो ख़ान साहब छा कंदो आहे? उहो पाण दर्जी आहे। दर्जी आहे। जी। उनजो नालो छा आहे? वैरागमल महेश्वरी। वैराग महेश्वरी। अच्छा, भला तराई इहो सॼो तर जेको आहे उहो तॾहिं हारी तहरीकुनि ऐं मज़दूरनि ऐं फाज़िल साहब वारनि जो तर आहे। बिल्कुलु। पोइ तव्हांजे घर ते बि उनजो असरु आहे? जी बिल्कुलु, घर ते ॾाढो असरु आहे, छो त बाबा जेको हुयो शुरू खां ई जेको सो निंधण काब जो शिकार रहियो। वालिद साहब जो नालो छा आहे? कामरेड जुम्मू वाढो। जुम्मू वाढो। जी। अच्छा, माना उहो धंधे जे हिसाब सां वाढो? जी, वाढो हुयो। अच्छा। जी। पर हुनखे पंहिंजे कम ते एॾो फ़ख़्रु हूंदो हो जो चवंदो हो मूंखे बसि कामरेड जुम्मू वाढो, माना सॼो नालो हुजे, थोरो बि नालो किथे कसर रहिजी वेंदो न त कावड़ कंदो, मुंहिंजो पूरो नालो। माना न जुम्मो सॾियोसि, न वाढो सॾियोसि, न कामरेड बि छॾियो। हा, कामरेड लाज़मी हुजे। जी। सो 80 जे ॾहाके में बाबा अवामी तहरीक खां काफ़ी मुतासिर थियो। टंडे गुलामली में रहंदा हुआसीं, पोइ बाबा अवामी तहरीक में शामिलु थियो। उन वक़्त जा हालात ॾाढा पेचीदा हुया ऐं बाबा लाइ कमु करण बि ॾाढो पेचीदो हुयो। बाबा ॿुधाईंदो हुयो त असांखे किताब पढ़ण लाइ बि झंग में वञिणो पवंदो, खॾा खोटे करे असीं किताब लिकाईंदा हुआसीं, पोइ वरी झंग में वेंदा हुआसीं, पढ़ंदा हुआसीं, इहे सॼा किसा ॿुधाईंदो हुयो। ऐं पोइ सिंधियाणी तहरीक खां मुतासिर थियो त 5 सालनि जी हुयसि त मूंखे शाह जा बैत अदबी गॾिजाणियुनि में वठी वेंदो, पोइ मुंहिंजो नालो रखे नजमा कामरेडियाणी। हाणे माना मुंहिंजी। हा। ऐं असांजो ॻोठु हूंदो टंडो गुलामली, पंजाबियुनि जो ॻोठु हूंदो। न पर टंडो गुलामली त मीर गुलामली वारनि जो आहे न? हा, पर उते जो जेके अक्सरियत जेका हुई उहा पंजाबियुनि जी हुई। तॾहिं पंजाबियुनि जी हुई। ऐं इहो हूंदो हो त बाबा चवंदो, मूंखे त एतिरो यादि कोन्हे, मिड़ी ख़्वाब ताईं यादि आहे, पर बाबा चवंदो त तूं अवामी तहरीक जो झंडो खणंदी हुईं, पोइ पाड़े जा ॿार वठंदी हुईं, पोइ ॿार वेंदी नारा हणंदी हुईं त धार या लॾे वञो, सिंध खे छॾे वञो, पंजाब असांजो दुश्मन आहे। पोइ उते जो जेको असांजो पाड़ो हुयो त उन पाड़े वारा जेके हुया उन्हनि चयो त तुंहिंजी धीउ, तूं अॻे ई कामरेड अवामी तहरीक में, तूं त मुड़े ई कोन थो, वरी छोकिरी बि तुंहिंजी झंडा खणी अवामी तहरीक जा ॿार थी निकिरे, अबा ही पंजाबियुनि जो ॻोठु आहे, तूं पाण बि मरंदे असांखे माराईंदे। पोइ बाबा खे मजबूर कयो वियो तूं ॻोठु छॾे। पोइ बाबा ॻोठु छॾियो। बाबा चयो त आऊं पंहिंजी सियासी सरगर्मियूं कोन छॾींदुसि, बाक़ी ॻोठु छॾींदुसि। पोइ बाबा ॻोठु छॾणु क़बूलु कयो। अम्मा मुंहिंजी जेका पाण घरेलू हिकिड़ी औरत हुई, अणपढ़ियल हुई, बाबा उन सां शादी करे आयो, बकरियूं चारींदी हुई मुंहिंजी अम्मा। पोइ उनखे घर में पढ़ायो, जलसनि जुलूसनि में वठी वियो। जमुना बाई। पोइ उनखे कामरेड न चई? न, उनखे बि कामरेड चई, पर धीउ ॾा वधीक हो त ही जेको आहे नजमा उहो माना मुस्तक़बिल न पराई धीउ ॾा हुयो। पराई धीउ ॾा इहो हुयो त माना जेके रवैया मुड़ुसनि जा ॿियनि ॾा हूंदा हुआ त जॾहिं अम्मा पढ़णिजी आई, बाबा न हो अवामी तहरीक, अम्मा जा रवैया बि बाबा जा अम्मा ॾा ओढ़ा ई हुया, जी हिकिड़ो टिपिकल मर्द हूंदो आहे समाज जो। पर ॻाल्हि इहा भली थई जो बाबा अवामी तहरीक में जॾहिं आयो, जॾहिं सिंधियाणी तहरीक खे ऐं ॿी दुनिया लेवल जी औरतुनि खे पढ़ियो, ज़ुल्म खे पढ़ियो,
ऐं औरत जेको सो मज़लूम खे पढ़ियो तॾहिं यकीन कयो अम्मा जेको सो पोइ अम्मा बाबा ते हावी थी वई, बाबा वीचारो मज़लूम थी वियो। वालिद साहब जी तालीम छा हुई? बाबा जी तालीम कुझु बि न हुई। अच्छा। हा, हू बाबा ॿुधाए थो त असल में माइट हुया न, पोइ जेके पाण जा भाउ हुया काके जा पुट, उन्हनि सां हू उते उन्हनि जे घर में वॾो थियो। तव्हां काको चओ था चाचे खे? हा, चाचो। त चाचे जे घर वॾो थियो, पोइ चाचे पंहिंजा त ॿार पढ़ाया, बाबा वारे खे वरी इहो हूंदो तॾहिं त दुकान ते मानी ॾियणु, ॿकरियूं चाढ़नि, घर जो कमु करणु, इन ते लॻाए छॾियो। पोइ बाबा ॿुधाए थो त आउं जॾहिं स्कूल खां लंघंदो हुयुसि त स्कूल जी नंढड़ी हिकिड़ी कचो हिकिड़ो स्कूल हुयो, उनजी नंढड़ी दरी हूंदी हुई, उते वेही जेको मास्तर ॿियनि खे पढ़ाईंदो हुयो, उहो पढ़ी करे ऐं पोइ पट में माना लीका कढी उनखे लिखंदो हुयुसि। हिकिड़े चकर मूंखे अंदरि सॾु कयो मास्तर त तूं पुटु रोज़ु अचे थो हिन दरी मां ऐं बीठो हूंदो ऐं ईअं तूं हीअ छा कंदो आहीं ऐं तूं हेतिरी देरि बीहे थो, तुंहिंजे हथ में मानी बि आहे, जंहिंजे करे बाबा चए थो दुकान ते मूंखे देरि थी वेंदी त वरी उते बि सटका फटका लॻंदा हुया। पोइ मूंखे बाबा चई त उन मास्तर मूंखे हिकिड़ी पटी ॾिनी त तूं हीअ पटी घर खणी वञु ऐं हिन ते अखर लिख ऐं हिन ते तूं पढ़ ऐं रोज़ु अची मूंखां तूं सबक़ु रोज़ु लिखाए वेंदो वञु। पोइ बाबा जेको थोरो घणो पढ़ियो ईअं पढ़ियो, पटी बि उन जे काके जे घर में अलाउड न हूंदी हुई। पोइ पटी बाबा चयूं खॾो खोटियो त लिकाईंदो हुयुसि, पर इन दौर में बि हू सिर्फ़ु सिंधी थोरो घणो इहो पटी ते पढ़ियो, उनखां पोइ उर्दू बि पाण पढ़ी, अंग्रेजी पाण खे पढ़णु न ईंदी हुई। पोइ जॾहिं मूंखे जेको घर में पढ़ायो, बाबा पढ़ायो शुरू खां, छो त मैट्रिक जी तइलीम इहो त मुंहिंजे मुड़ुसु मूंखे पेपर ॾियारिया, पर जेको शुरू मां मूंखे पढ़णु सेखारियो बाबा पढ़ायो। पाण खे अंग्रेजी पढ़णु न ईंदी हुई त ॿियनि खां अखर लिखाए खणी अचींदो हुओ ऐं पोइ मूंखे ॿुधाईंदो त हीअं 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 पढ़जनि था। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, पर साई था वठो, उन खां अवल आख़िरी सुवालु वक़्फ़े खां अवल मूंखे ॿुधाए, तुंहिंजी अम्मा बकरार हुई, ॿकरियूं चारींदी, अव्हांजे बाबा सां शादी थियसि जी, ठीकु आहे, वालिद साहब तुंहिंजो 2-3 अखर पढ़ियो चोरी, ठीकु आहे, पर हुनजे हथ में औज़ार हुआ, काराई हुई, हथोड़ा, हुन वटि हथोड़ा फौलादी सामान हुआ, पोइ तुंहिंजी माउ हुन ते हावी कीअं थी वई? हावी ईअं थी त माना जीअं टिपिकल मर्द हिकिड़ो चइजे त घर में माना उनजी हाक हुजे, मोचड़ो माना सिर ते हुजे माई जे, मुंहिंजे बाबा उहो सॼो शइ हुनजी आहे जेको मोचड़ो हणे। हा, असां वटि इहो ई ॾिसण में अची वेंदो त हाक माना उनजी हुजे जेको घर में माना मोचड़ो हणे, दबदबो हुजे, पर अम्मा जो अहिड़ो दबदबो न हुयो इहो हुयो त जेको माना ॿिया मर्द जीअं हूंदा, मुंहिंजे बाबा मुंहिंजी अम्मा सां ईअं न हूंदो, उनखे बराबरी जी बुनियाद ते हक़ ॾींदो हुयो। अगरि अम्मा इहो आहे त कुझु चई बि वठंदी, मैं बाबा खे कॾहिं बि असां जॾहिं खां वॾा थियासीं वॾे आवाज़ ते अम्मा सां ॻाल्हाईंदे न ॾिठो, धकु हणंदे न ॾिठो, इहा शइ असां पाण घर में न ॾिठी। तुंहिंजी अम्मा वॾे आवाज़ ॻाल्हाईंदी हुन? हा, मुंहिंजी अम्मा इहो त असल में इहो त बाबा खे अदरंग थी वियो, सॼो घर जो बोझ उन ते अची वियो, मूंखां पढ़ाई इन करे छुटी छो त सभिनीनि खां वॾी भेण हुअसि घर में, मूंखे नंढड़ा भाउ भेण संभालणा पिया। हाणे हू वीचारी माना ॿार जो बि करे, मुड़ुसु बि बीमार, उनजो बि करे, हिकिड़ो माण्हू थोरो परेशान थिए थो, उनजे करे थोरो परेशान थींदी हुई तो थोरो घणो हूंदो। वालिद साहब जो छा थियो? पोइ बाबा इहो मुंहिंजे बाबा में हिमत घणी, काफ़ी माना बीमारियूं ॾिठईं, तक़रीबन 5 खां 6 साल पायलेज में रहियो, पर उन खां पोइ वरी बि एक्टिव थियो, जॾहिं मुंहिंजी तबियत सही थी वरी बि एक्टिव थियो, वरी 2001 में चईं त बसि मूंखे वरी बि निकिरणो आहे अवामी तहरीक में। पोइ 2001 जो ख़बर पई कालाबाग जी टेम जी तहरीक हली आहे, पोइ मूंखे चईं त नजमा जेको सो 5 साल जी जेका तुंहिंजी मूं तरबियत छॾी हुई, हाणे मूंखे वरी शुरू करणी आहे। ऐं तक़रीबन 13 या 14 सालनि जी हुअसि, त हाणे उन वक़्तु 5 साल जो सॼो उहो त मूंखां सम्झो ज़हन ताईं मिटी वियो, का शइ मूंखे यादि बि न हुई एतिरी, पर पोइ मुंहिंजी प्रॉपर इहो थियो त 5 बजे मूंखे सुबुह जो उथारींदो हो, सिंधी जा मूंखे अखर लिखी ॾींदो हुयो, ऐं तव्हां यकीन न कंदा महीने में मूं अख़बार पढ़ी हुई। मां भला यकीन छो न कंदो? माण्हू यकीन नथा कनि, चवंदा महीने में कोई कीअं थो पढ़ी करे अख़बार पढ़ी सघे, इन करे मुंहिंजे शायदि तव्हां बि यकीन न रखो। सो उनखां पोइ वरी इहो त शाह जा बैत वग़ैरह मुंहिंजी प्रॉपर उतां हाणे वरी तरबियत हिकिड़ी बाबा शुरू कई। पोइ मूंखे चईं त आउं ॾिसंदो आहियां त बसनि में पुलिस अगरि चढ़ंदी आहे चेकिंग लाइ करे तोखे डपु थींदो आहे। मुंहिंजो हा, मूंखे डपु त थींदो आहे। चई अॼु जिते सिंधियाणी तहरीक जे जुलूस में जलसे में जेको बि चओ हिकिड़े माना सैलाब में वठी थो हलां, उते त पुलिस ई पुलिस हूंदी। मूंखे थोरो घबराहट थी, मूं चवां पोइ हलां ई कोन थी। चई न, जॾहिं मूं ते यकीन रख, जॾहिं तूं उते हलंदी सिंधियाणी तहरीक जो जज़्बो ॾिसंदे त सभु डपु ख़तमु थी वेंदा। पर छो त मूंखे मुंहिंजे बाबा ते एतिरो यकीन हुयो,
उहो का ॻाल्हि चई छॾींदो हो त मूला सम्झो पथर जी लकीर आहे। ऐं मुंहिंजो उते ई हो त मुंहिंजे बाबा चयो आहे त मुंहिंजो उते डपु ख़तमु थींदो, मूं पाण जे अंदरि हिकिड़ी ॻाल्हि विहारे छॾी, मुंहिंजो ख़तमु थी वेंदो। ऐं पोइ बाबा उते वठी हलियो। पोइ तक़रीबन 50 औरतूं हुयूं जिते हू गिरफ़्तार थियूं। 20 हिकिड़ी गाॾी में उन्हनि विधियूं, 20 ॿी गाॾी में विधियूं। त हू जेको प्रॉपर उन्हनि जी सिंधियाणी तेरी जी साम्हूं पुलिस जी जेको आम्हूं साम्हूं झड़प थी, उनमें सिर्फ़ु मुंहिंजो अकेलो बाबा ई हिकिड़ो मर्द हुयो। उन झड़प में वाक़ई में मूं जेको ॾिठो उते सिंधियाणी तहरीक जो जज़्बो, त बिल्कुलु मुंहिंजो डपु चइजे हिकिड़े रफ़ू चकर थी वियो, सफ़ा ख़तमु थी वियो। पोइ माना आउं बि हुननि सां विढ़णु लॻियसि पुलिस सां। ऐं पोइ 20-30 सां हिकिड़ी वैन में असांखे सफ़ा ई ॿकरनि वांगुरु विधो। ऐं पोइ बाबा बि हिन में चढ़ी पियो। पुलिस वारनि चयो हीअ लेडीस खे खणी था वञूं। बाबा खे चयो तूं हिन में न चढ़ंदे। बाबा चयो त न, मुंहिंजी नियाणियूं बि 25 तव्हां खणी था वञो, ख़बर काॾे खणी वञो, आउं त हिन ई वैन में चढ़ंदुसि। बाबा माना शीखनि में सफ़ा टिंडड़ी पियो। पोइ पोयां हुननि जा ॾंडनि जा वस्कारा बाबा हथु न कढियो शीखनि मां। पोइ असांजी लेडीज़ जेल में ई हलियो। पोइ वरी उते पुलिस वारा आया चयो बाबा हथु ॿधूं था, जिते पली जे साहिब खे रखियो आहे, जिते तव्हांजा ॿिया कारकुन आहिनि, उते तव्हांखे बि रखूं था, तव्हां बसि लेडीज़ खे छॾियो वञो। पोइ वरी 2 अधियूं बि असां सां गॾु हुयूं। उन्हनि बि चयो चाचा तव्हां भले वञो, असां हिते महफ़ूज़ आहियूं। पोइ असांखे हिकिड़ो नंढिड़ो कमिरो ॾिनो जंहिंमें वॉशरूम जो दरवाज़ो न हुयो। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साईअ खां पोइ वरी था हिन सां जेल में मिलूं ऐं वई जुलूस में जेल पहुती। असां सां गॾु रहिजो।